नाज़रीन, दोदापुर में बरसात रांगा करे छॾिया। लाॻीते मींहं पवण जे करे घर ढही पट पइजी विया आहिनि। हज़ारें एकड़नि ते बीठल सारियल फसल बि तबाह थी वियो आहे। बरसात सबबि मुतासिर थियल ॻोठाणनि धरती न्यूज़ दोदापुर जे रिपोर्टर मुख़्तियार ॾाहणी सां वीचार वंडिया आहिनि। सल बरसात हली रहियो आहे, न को घर रहियो आहे, न को माल फसल सभु तबाह थी वियो आहे। कोई बि नुमाइंदो, कोई बि सरकारी ऑफिसर कंहिं बि जांच न लधी आहे। हिते नंढा वॾा माल असादार मरी विया आहिनि। घर दंब थी विया, सभिनि जा कमरा किरी पिया। कोई बि ऑफिसर असां वटि न आयो। भला सिंध हुकूमत किथे आहे? किथे आहे सिंध हुकूमत? किथे आहे गड़ी खैर तालुके जो AC? किथे आहे मुख़्तियार कार? हिते असां सां अची ॾिसनि त सही, असांजो विज़िट कनि। असांजा ॻोठ तबाह थी विया, असांजा घर तबाह थी विया, असांजा फसल विया, हर शइ असांजो तबाह थी वियो आहे। कुझु बि न रहियो आहे। महिरबानी करे अची असांजो विज़िट कयो, असांजो ॻोठ ॾिसो, असांजा घर ॾिसो, असांजी हालत ॾिसो, असांजा फसल। असांखे कुझु न ॾिनो, असांजा घर बर रही पिया, माल असांजो मरी वियो, असां सां ॾाढो ज़ुल्म आहे। असांखे कुझु न ॾिनो। अची सरकार हिते ॾिसे त सही, असां सां ॾाढो ज़ुल्म थी पियो। असांजे माना इलाइक़े में ॻोठ गुलज़ार ॾाहणी जे ॻोठ में माना 7 ॾींहंनि खां वठी बरसाति आयो आहे, लेकिन घर ढही विया, माल मरी विया, घणा ई नुक़सान थी विया, फसल जो नुक़सानु घणो ई थी वियो आहे। पर कोई बि माना कोई इंतज़ाम न थियो आहे, कोई सरकार जो या कोई बि न। असांखे ॾिसे थो माल बीठो आहे हिते, माना ॾिसे थो बरसाति फसल बि वियो आहे, घर बर ढही पिया आहिनि, सफ़ा घणा ई नुक़सान थी पियो आहे। माना कोई हुकूमत खे अपील आहे त को असांजो माना मदद कयो।